वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। 10 ॾींहं अॻु चढ़ो आदम में शादी जो इनकार करण तां 9वीं क्लास जी शागिर्दियाणी मुस्कान सुमरो मथां तेज़ाब हारींदड़ जवाबदार नवीद उर्फ राजू सुमरो गिरफ़्तार न थी सघियो। मुख़्तलिफ़ पार्टियुनि एसयूपी जमीयत उलमा इस्लाम सीन क़ौमी अवामी तहरीक जीएसएन महाज़ ऐं सिंध अवामी सथ पारां जवाबदार की गिरफ़्तारी ऐं पुलिस ख़िलाफ़ मुतासिर शागिर्दियाणी मुस्कान सुमरो ऐं संदसि माइटनि सां गॾिजी एतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते एतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे वाघी मुजाहिद थईन कामरेड मोहम्मद ख़ान पंवर, मौलाना मोहम्मद उस्मान समो, ज़ुबैर माकोड़ानी, मंठार चोलियाणी, राजा मलुखाणी, इमरान मलुखाणी ऐं ॿियनि चयो त तेज़ाब सां साड़ियल शागिर्दियाणी मुस्कान सुमरो जो जवाबदार 10 ॾींहं गुज़रण बावजूद भी गिरफ़्तार न थी सघियो आहे। उन्हनि चयो त पुलिस खां मुतालबो आहे त वाक़े में मुलविस जवाबदार नवीद उर्फ राजू सुमरो खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे। उन्हनि 24 कलाकनि जो चिताव ॾिनो आहे त जेकॾहिं जवाबदार गिरफ़्तार न थियो त सॼी सिंध में एतिजाजी मुज़ाहिरा कया वेंदा। ॿिए पासे ज़रियनि खां मालूम थियो आहे त मुतासिर शागिर्दियाणी मुस्कान सुमरो 3 ॾींहनि खां मानी न खाई रही आहे, जंहिं जे करे जिस्मानी कमज़ोरी वधंदी पई वञे।